नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे مسوڀرڳڙي में खबर ॾींदा हलूं त मज़दूर اتحاد गيلو नوناري पारां प्रेस क्लब مسوڀرڳڙي ते मज़दूरनि जे हक़नि लाइ मज़दूरनि जी थींदड़ इस्तिसाली ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मज़दूर वॾे अंग में शिरकत कई। मज़दूरनि पारां उब ॾाड़ींदड़ नारा हंया विया। इन मौक़े ते अवामी फ़ार्म जे पीर नोनारी अता मोहम्मद नोनारी पोरियत मज़ामत जे कामरेड निसार लेगारी चयो है त असांजो केतिरे वक़्त खां इस्तिसाल थी रहिया आहियूं। असांजा बुनियादी हक़ असांखे नथा ॾिना वञनि, जंहिं करे असां कसम परसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। जॾहिं त असां जूं ॾियारियूं इंतिहाई घटि आहिनि, कम बि 8 कलाकनि जे बदिरां 12 कलाक वरितो वञे थो। इन्हनि चयो त लॉकडाउन जे दौरान असां मज़दूरियुनि खां वेही रहिया आहियूं, मज़दूरी न रही आहे। हिन लॉकडाउन में असां ॾुखी सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असां बि पंहिंजे औलाद ऐं ख़ानदान सां हिकु बहितर ज़िंदगी गुज़ारे सघूं ऐं पंहिंजे औलाद खे सुठी तइलीम वग़ैरह ॾेई सघूं। हिननि चयो त लॉकडाउन में असां बेरोज़गार थी विया आहियूं, राशन बि ॾिनो वञे, केतिरनि ई मज़दूरनि खे एहसास प्रोग्राम जा पैसा बि न मिलिया आहिनि, जंहिं करे ॾुख वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।